जय झूलेलाल दोस्तों। ॾियारी अचण वारी आहे। हलो त मिली करे ठाहियूं था टेस्टी डिलीशियस सिंधी गुड़ जो वड़ो। हिते मां हिकिड़ी फ्राइंग पैन खई आहे जंहिंमें मां 2 वॾा चमच भरे करे सुठो घी विधो आहे। घी खे चङे तरीक़े सां असांखे मेल्ट करिणो आहे। इन्हीअ जे साथ ई हिते मां 1 कटोरी भरे करे सन्नो वढियल गुड़ खयो आहे और अधु कटोरी अटो खयो आहे। जे कटोरी से तव्हां गुड़ मेज़र कंदव सेम कटोरी सां ई तव्हांखे अटो खणणो अथव। घी चङे तरीक़े सां मेल्ट थी वियो आहे त हिन में मां अटो विझी रखियो ऐं ॾिसो अटो न इलाही छुरियो आहे, मतिलबु कि हिन में घी घटि थो लॻे त 1 वॾो चमच घी मां अञा विझी रखंदमि। टोटल 3 वॾा चमचा हिते मां घीअ जा विधा। अटो असांखे चङे तरीक़े सां भुञणो आहे जीअं असां अटे जो सीरो ठाहिण लाइ अटे खे लाल कंदा आहियूं न, बिल्कुलु ओढ़ो ई लाल हिते असांखे वड़े लाइ बि अटे खे करणो आहे। इन्हीअ जे साथ ई हिन में पवंदी ख़सख़स, कारा मिर्च, खाजा, बादामियूं, सन्नो वढल सुको नारेल और नंढा फोटा। अटो तव्हां ॾिसी था सघो हिते बढ़िया सां गोल्डन ब्राउन थी वियो आहे। त हाणे हिन में मां विझी रखंदमि हे सॼा ड्राई फ्रूट्स, जंहिंमें आहे 1 वॾो चमच भरे करे ख़सख़स, 2 वॾा चमच भरे करे खाजा, 2 वॾा चमच बादामियुनि जा खया आहिनि, 2 वॾा चमच सुको नारियल जेके सन्हे सन्हे स्लाइसिस में वढियो आहे, 8-10 नंढे फोटनि जा बिज खया आहिनि और 1 नंढो चमच कुटियल कारा मिर्च खया आहिनि। सभिनि शइ खे बढ़िया सां 2 मिंट भुञी वरितो। हाणे मां हिन खे हिकु प्लेट में लाहे वरितो आहे। सेम पैन में मां वरी 1 वॾो चमच भरे करे देसी घी विधो आहे। हाणे हिन में मां गुड़ खे मेल्ट कंदमि। त हिते पाणी न विझिणो आहे, बसि गुड़ विझी करे गैस जी बाहि मीडियम रखणी आहे ऐं मीडियम बाहि ते असां हिते गुड़ जी चाश ठाहींदासीं। गुड़ जी जेकी चाशनी ठहींदी न, मतिलबु जेकी तार ठाहिणी आहे उहा पकी ठाहिणी आहे। हेॾे 1 कटोरी पाणी में थोरी सी चाश विझी ॾिसिजो, पोइ कुझु सेकेंड खां पोइ हुनखे कढी ॾिसिजो और अगरि हिन में तव्हांखे शीशे भञण वांगुरु आवाज़ु अचे या जीअं असां चॉकलेट खाईंदा आहियूं उन्हीअ वांगुरु आवाज़ु अचे एकदमि क्रंची क्रंची, बसि उन टाइम ते तव्हांखे गैस जी बाहि बंदि करे रखणी आहे और जेके अटो असां भुनी रखियो हुयोसीं उहो हिन में मिलाए रखिणो आहे। बढ़िया सां फटाफट सां मिलाए रखिजो और चकले वेलण खे पहिरियों ई घी लॻाए करे तयारु रखिजो। हिन टाइम ते अगरि तव्हां घी लॻाइण वेंदव न त हे जेको वड़ो आहे इहो पैन में ई सुकी वेंदो आहे। त हे सभु कमु तव्हांखे पहिरियों करे रखिणो आहे, वेलण और चकले खे घी लॻाइण जो। हाणे फटाफट सां हल्के हथनि सां असां हिन खे वेलंदासीं। इलाही सन्नो बि न वेलणो आहे, इलाही थुल्हो बि न वेलणो आहे। हिते अधु इंच ताईं तव्हां हिन जी थिकनेस रखी था सघो, 1/4 खां अधु इंच ताईं थिकनेस ज़रूरु रखिजो। मथां गार्निश लाइ मां थोरा सा ख़सख़स और थोरा सा सन्हा वढियल पिस्ता बादामियूं विझां थी और हिन खे हिकु बार हल्के हथनि सां वरी वेले थी वठां। हाणे गरम गरम में ई असां हिन में कट मार्क्स लॻाईंदासीं ताकी जेमहिल चिकी ठंडी थिए त हे एकदमि बढ़िया शेप में टुटे। हाणे 1 घंटे पोइ इहा थधी थी वई आहे। हाणे हिन खे मां तव्हांखे भञी थी ॾेखारियां। हिकदमि टेस्टी डिलीशियस क्रंची वड़ो ठही करे तयारु आहे। त हिन ॾियारी तव्हां बि इहे वड़ो ठाहियो, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधायो कि तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी।